Welcome to Time News Studios. You are watching 12 AM Bulletin. बजाय इसके कि इजलास बुलाया जाता, बजाय इसके कि हमें मौका दिया जाता और सब पार्टीज को मौका दिया जाता कि वो अपना मौक़िफ़ पेश करें और हमें एक मौका फराहम किया जाता कि जो इख्तिलाफ़ राय या इख्तिलाफ़ात इसके नतीजे में पैदा हुए उनको हम दूर करें, बजाय इसके हमको शो कॉज भेज दिया गया, शो कॉज नोटिस। अब मुझे कोई ये बताए कि पीडीएम कब से एक वाहिद सियासी जुमात बन गई? पीडीएम का इस हवाले से कोई आईन है? आज हमें ये नज़र आ रहा है कि शायद पीडीएम को किसी दूसरी तरफ ले जाने की कोशिश की जा रही है। जो मखसूस सियासी एजेंडा है और कुछ मखसूस सियासी जुमातें जो अब पीडीएम को जिस तरीके से हाईजैक कर रही है, बल्कि हाईजैक कर चुके हैं, तो एएनपी इस प्रोसेस से अपने आप को विड्रॉ कर रही है। ऑपोजिशन जो बड़ो इतिहाद पीडीएम भंजरा जो शिकार शोकास नोटिस मानण ता अवामी नेशनल पार्टी पीडीएम खां धार थी वई। अमीर हैदर होती चयो आहे त पीडीएम के हाईजैक कयो वियो आहे। कुछ जमातूं पीडीएम के ज़ाती मक़सद लाइ इस्तेमाल करे रहियूं आहिनि। असां ज़ाती एजेंडा लाइ गॾु नथा हली सघूं। शोकास नोटिस माणे पीडीएम जे ख़ात्मे जो अणसिधी रीति ऐलान कयो वियो। शोकास नोटिस माणण जो मक़सद एएनपी जी साख के मुतासिर करण हो। असांखे भित सां लगाए वियो आहे। मौलाना फज़ल रहमान के सरबराह जी हैसियत में इख्तिलाफ़ ख़त्म करण जी कोशिश करणु घुरिजे हा। शोकास नोटिस मोकिलण जी एॾी तकड़ छो हुई? मौलाना फज़ल रहमान सिहतियाब थी वञे हा त सरबराही इजलास सदाए इख्तिलाफ़ ख़त्म करण जी कोशिश कई वञे हा। पीपल्स पार्टी ऐं एएनपी जे अमल सां ख़ल्क़ खे खिलायो वियो। ॿिन्ही जमातुनि गॾिजी हुकूमत खां सहकार हासिल कयो। जेयूआई अॻवान मौलाना अब्दुल गफ़ूर हैदरी रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त तारीख़ में अहिड़ी ख़्वारी जो अमल नाहे थियो। झुकण ऐं विकामण जा बि तरीक़ा हूंदा आहिनि। एएनपी एतिराफ़ कयो त उहो क़दम यारी दोस्ती में खयो वियो। एएनपी मौलाना फज़ल रहमान ते पीडीएम जी बहितर क़यादत न करण जो नामुनासिब इल्ज़ाम लॻायो। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो त एएनपी जमहूरियत लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। उन जो पीडीएम खां धार थियणु अफ़सोसनाक आहे। 10 जमातुनि जो इतिहाद एतमाद ते क़ाइमु आहे। पीपल्स पार्टी में पीडीएम जे शोकास नोटिस ते जारिहाणो जवाब ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो। बिलावल भुट्टो ज़रदारी पार्टी जे सीनियर अॻवाननि खे सख़्त जवाब ॾियण जी हिदायत करे छॾी। शेरी रहमान, राजा परवेज़ अशरफ, फरहतुल्ला बाबर ऐं ॿिया अॻवान शोकास नोटिस जो जवाब तयारु कंदा। सीईसी जो इजलास में सॾाइण जो फ़ैसिलो। कमर ज़मान कायरा चयो त असां शोकास नोटिस खे रद्दी जो टुकड़ो बि नथा सम्झूं। पहिरियां ई चयो हो त पीडीएम जो इतिहाद पंहिंजी मौत पाण मरी वेंदो। हाणे उन्हनि वटि कुझु बि नाहे रहियो। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जो रद्दअमल। शेख रशीद चयो त ऑपोज़िशन जमातूं वज़ीर आज़म इमरान ख़ान जो कुझु बि नथियूं बिगाड़े सघनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान सेनेट में समूरियुनि जमातुनि खे गॾु खणी हलण जो ऐलान करे छॾियो। चूंड सुधारनि लाइ पार्लिमानी कमेटी जोड़ण जो फ़ैसिलो। जंगी बुनियादुनि ते कमु करण जी हिदायत। वज़ीर आज़म चयो आहे त सेनेट जी ताज़ी चूंड में घणो कुझु सिखियो आहे। चूंडुनि में करप्शन ऐं पैसे जो इस्तेमालु रोकींदासीं। कोशिशि आहे त कानून साज़ी जल्द मुकमल कई वञे। पीटीआई अॻवान जहांगीर तरीन पीपल्स पार्टी में शमूलियत इख्तियार कंदो। पीपल्स पार्टी अॻवान शैला रज़ा जी दावा। शैला रज़ा ट्वीट कंदे चयो त जहांगीर तरीन मखदूम अहमद महमूद सां मुलाक़ात कई आहे। ईंदड़ हफ़्ते कराची में आसिफ ज़रदारी सां बि मुलाक़ात कंदो। जहांगीर तरीन पीपल्स पार्टी में शमूलियत वारनि ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। संदसि मौक़िफ़ आहे त हुन मखदूम अहमद महमूद सां का सियासी मुलाक़ात नाहे कई। शैला रज़ा जो बयानु हथ ठोकियो ऐं बेबुनियाद आहे। पीपल्स पार्टी इतिहाद जो भरोसो टोड़ियो आहे। शोकास नोटिस नाहे मोकिलियो, रुगो वज़ाहत घुरी आहे। का बि कानूनी कार्रवाई न करे रहिया आहियूं। नून लीग अॻवान शाहिद खाकान अब्बासी जो मौक़िफ़। पीपल्स पार्टी अॻवान नयर बुखारी चयो आहे त पीडीएम को इदारो या कंपनी नाहे। पीपल्स पार्टी सियासी इतिहाद ते यकीन रखे थी, पर जबर कंहिं सूरत क़बूल न कयो वेंदो। सेनेट में ऑपोज़िशन लीडर यूसुफ रज़ा गीलानी चयो आहे त सेनेट में ऑपोज़िशन लीडर लाइ बीएपी जी हिमायत हासिल करण जो फ़ैसिलो बिलावल भुट्टो ज़रदारी जो हो। बीएपी जे नाराज़ मेंबर्स बिलावल सां राब्तो कयो हो। हिकु इंटरव्यू में यूसुफ रज़ा गीलानी चयो त सेनेट चेयरमैन या ऑपोज़िशन लीडर जे उहिदनि में दिलचस्पी न हुई।
जहाँ पे अफेक्टेड डिस्ट्रिक्ट्स हैं वहाँ पे यूनिवर्सिटीज़ जो हैं वो भी बंद रहेंगी और वो ऑनलाइन चले जाएंगी, और जहाँ असर नहीं है वहाँ पे यूनिवर्सिटीज़ अपना मामूल के मुताबिक काम करते रहेंगे। 1 to 8 अफेक्टेड डिस्ट्रिक्ट्स में बंद 28 अप्रैल तक। 28 अप्रैल को जायजा लिया जाएगा कि वो ईद तक मजीद बंद रखे जाएंगे नहीं। जो 9 to 12 है वो 19 अप्रैल से हर जगह वो स्कूल में आना शुरू हो जाएंगे ताकि वो आखिरी तैयारी कर सकें अपने, और टीचर्स उनको हेल्प कर सकें अपने इम्तिहान के लिए। तो ये फैसला हुआ कि 9, 10, 11, 12 के इम्तिहानात होंगे, उनको मई के तीसरे हफ्ते में ले जाया जाएगा, यानी कि उससे पहले शुरू नहीं होंगे। कुछ जून में होंगे, कुछ पेपर जुलाई में भी होंगे, और यूनिवर्सिटीज़ में जो एडमिशन है वो भी जो है वो थोड़ी लेट हो सकती है। मुल्क में कोरोना मुतासिर ज़िलनि में पहिरें खां 8 दर्जे ताईं जा स्कूल 28 अप्रैल ताईं बंदि रखण जो फ़ैसिलो। ऑनलाइन क्लासिस जारी रहंदा। 19 अप्रैल खां मैट्रिक ऐं इंटर ताईं जा स्कूल खुली वेंदा। मई जे 3 हफ़्ते में इम्तिहान वठण जो ऐलान। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त कोरोना मुतासिर इलाक़नि में यूनिवर्सिटीज़ बंदि रहंदियूं। 28 अप्रैल ते स्कूल खोलण या ईद ताईं बंदि रखण जो फ़ैसिलो कयो वेंदो। कंदकोट वेझो 8 ॾींहं अॻु थियल 2 पोरियतनि जे वारसनि खां 30 लख रुपया भुंग तलब धाड़ेलनि। 2 ॾींहनि अंदरि भुंग न भरण जी सूरत में मुग़विन खे क़त्ल करण जी धमकी ॾेई छॾी। नसरुल्ला ऐं मोहम्मद मीरानी जे वारसनि जो चवणु आहे त धाड़ेलनि फ़ोन करे भुंग घुरियो आहे। ग़रीब आहियूं, एॾी रक़म किथां आणियूं। नोटिस वठी मुग़विन खे बाज़ियाब करायो वञे। मलीर वेझो शाह लतीफ़ वारे इलाइक़े मां 10 वरनि जी नींगरी पुरस्कार नमूने गुम। नींगरी सूमल मलाह जे वारसनि अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो। वारसनि जो चवणु आहे त ॿारड़ी सुबुह धारे पराठा वठण वञी हुई, जंहिं बाद वापसि नाहे मोटी। काफ़ी हंधनि ते ॻोल्हा करण बावजूदि न्याणी जो को बि ॾस पतो नाहे मिलियो। संदसि ॻोल्हा में मदद कई वञे। सकरण वेझो ॻोठ रहमू कीरियो में बाहि लॻण सबबि 2 ॿारनि सूधो। 3 ॼणा अॼु जो शिकार। फौतनि में 5 सालनि जी लक्ष्मा, 6 वरनि जी लक्ष्मी ऐं 35 सालनि जो कृष्ण बागड़ी शामिल। बाहि सबबि 10 कखावा घर अलतल सूधो सड़ी विया। 3 मेहूं, 10 बकरियूं सड़ी मरी वयूं। 5 एकड़नि ते बीठल कणिक बि रख में तब्दील। टंडो मस्ती वेझो 4 महीना अॻु छिते कुते जो ॾाढ़ियल नींगर वैक्सीन न मिलण सबबि हयाती विञाए वेठो। ॻोठ रोहिल फ़कीर शंबाणी वासी 11 सालनि जे नींगर इमरान शंबाणी जी तबियत ख़राब थियण करे अस्पताल नियो पियो वियो त हुन रस्ते में ई दम ॾेई छॾियो। ॻोठाणनि मूजिबि कुते जे ॾाढ़नि बाद वारसनि नींगर खे वैक्सीन न कराई हुई, जंहिं सबबि अॼु ओचितो संदसि हालत ख़राब थी वई। खेसि लाड़काणे नियो पियो वियो त फ़ौत थी वियो। सिंध में छाकाणि त काफ़ी शॉर्टेज आहे ऑफिसर्स जी। कोशिशि कई आहे त अदालत जो जेको हुकुम आहे उन जी तामील कई वञे। ऑफिसर आहिनि, इंजीनियर आहिनि, मुख़्तलिफ़ जेके आहिनि ग्रेडनि जा, उन्हनि सभिनी खे कोशिशि कई थो त हटायूं, ऐं बाक़ी जेके रहियल आहिनि उन्हनि खे बि हटायूं पिया। पर उन में कुझु इंतिज़ामी मसइला ज़रूरु पैदा थियनि था, छाकाणि त काफ़ी जायूं आहिनि ख़ाली थी वञनि। छाकाणि उन्हनि खे रखण जे लाइ असां वटि ऑफिसर्स जी कोट ज़रूरु आहे। कोशिशि कयूं पिया त उन्हनि जा प्रमोशन्स करे उहा कोट पूरी कजे, या जेके जायूं ख़ाली आहिनि त उहो सभु पुलिस सर्विस कमीशन जे थ्रू कराए उन्हनि खे पंहिंजो अपॉइंटमेंट कजनि, ऐं कुझु फेडरल गवर्नमेंट खां बि ऑफिसर वठी उन्हनि खे पूरो कजे। पर जेसि ताईं उहो थिए तेसि ताईं इहो थोरो अञा ख़ाल रहंदो। वफ़ाक़ वटि पाण खोट आहे ऑफिसरनि जी, जेका असां इहे वेंदा रहंदा आहियूं, जेके ऑफिसरनि जा प्रमोशन थींदा आहिनि, बोर्ड थींदा आहिनि, त उते बि उन्हनि वटि काफ़ी जायूं ख़ाली आहिनि। पर ऑफिसर एतिरा न आहिनि जेके प्रोमोट थी सघनि ऐं जेके उते उहे पंहिंजो उहिदा संभाले सघनि। सिंध ऐं वफ़ाक़ वटि मुख़्तलिफ़ इदारा हलाइण लाइ ऑफिसर्स जी कोड जो इंकशाफ। सिंध में अदालती हुकुम तहत OPS ऑफिसर्स खे हटाइण सां इंतिज़ामी मसइला वधी वञण जो ख़दशो। चीफ सेक्रेटरी सिंध मुमताज़ शाह टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध में रहियल OPS ऑफिसर्स खे बि हटाइण जी कोशिशि कयूं पिया, पर उन सां इंतिज़ामी मसइला पैदा थी वेंदा। सिंध में ऑफिसर्स जी खोट आहे। नयनि भर्तन ऐं प्रमोशन ज़रिए ख़ाली जायूं भरण जी कोशिशि कई पई वञे। लुक आफ्टर ऐं इज़ाफ़ी चार्ज वे आर्ज़ी बुनियादुनि ते ॾिनियूं पियूं वञनि। वफ़ाक़ वटि बि ऑफिसर्स जी खोट आहे।
कराची जी 3 वॾियुनि अस्पतालुनि जे मामले ते वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत में इख़्तिलाफ़ न निबिरिया। वफ़ाक़ 2 हफ़्ता गुज़रण बावजूद सिंध खे जवाब न ॾिनो। सिहत खाते जना अस्पताल जी सरबराह डॉक्टर सीमी जमाली के बोर्ड ऑफ गवर्नर्स की मीटिंग में शिरकत खां रोके छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत सीमी जमाली के बोर्ड ऑफ गवर्नर्स जे इजलास में घुरायो हो। सूबाई वज़ीर अज़रा पेचू हो बोर्ड ऑफ गवर्नर्स के मञण खां इनकार कयो हो। अस्पतालूं वफ़ाक़ हवाले करण ख़िलाफ़ ग्रैंड हेल्थ अलायंस तरफ़ां कम छॾ हड़ताल। डॉक्टर्स नर्सिस ऐं पैरामेडिकल अमले OPDs ऐं ऑपरेशन जो बाइकआउट करे एहतजाज रिकॉर्ड करायो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत पंहिंजनि मफ़ादनि ख़ातिर अस्पतालुनि खे फुटबॉल बणाए छॾियो आहे। अस्पतालूं फौरी तौर सिंध हुकूमत हवाले करे मुलाज़िमनि जा प्रमोशन कया वञनि। हैदराबाद में आम वाइपे वारनि शयुनि जा वधीक अघु वसूल कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन। थधी सड़क वटि बचत मार्च ऐं आटोबान रोड ते सुपर मार्केट सील। इंतज़ामिया जो चवणु आहे त ॿिन्ही मार्केट्स में आम वाइपे वारियूं शयूं मुक़ररु अघनि खां वधीक अघ ते विकिरो कयूं पियूं वयूं। कोरोना SOPs खे बि नज़रअंदाज़ करण तां कार्रवायूं कयूं वयूं। घोटकी पुलिस चोरी जे इल्ज़ाम में हिकु नींगरी खे गिरफ़्तार करे वरितो। शाही बाज़ार मां सोनारे जे दुकान तां चोरी थियण ख़िलाफ़ दुकानदारनि जे एहतजाज बाद A सेक्शन पुलिस 8 सालनि जी नींगरी खे लॉकअप करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त नींगरी दुकान तां 11 लख रुपया ऐं 6 तोला चांदी चोरी कई आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। ऐं लाड़काणे में नौजवान बिजली जी लोड शेडिंग खां तंग थी एहतजाज तौर थंबे ते चढ़ी वियो। इलाइक़े वासियुनि जो बि वापदा ख़िलाफ़ एहतजाज। नौजवान फरमान सांगी जीअं ई थंबे ते चढ़ियो त संदसि वारिस ऐं इलाइक़े वासी घर थी विया। नौजवान रड़ियूं कंदे चवंदो रहियो त हेठि न ईंदुसि ऐं जेकॾहिं मरी वियुसि त ज़िम्मेवार वापदा अमलो हूंदो। पुलिस इलाइक़े वासियुनि जी मदद सां नौजवान खे हेठि लाथो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।